हमारी फौज जो दिन रात कौम की खिदमत में मसरूफ रहती है, गाए बगाए तनकीद का निशाना बनती है। मेरे नजदीक इसकी बड़ी वजह 70 साल से फौज की मुख्तलिफ सूरतों में सियासत में मुदाखलत है, जो कि गैर आईनी है। इसलिए पिछले साल फरवरी में फौज ने बड़ी सोच विचार के बाद फैसला किया कि आइंदा फौज किसी सियासी मामले में मुदाखलत नहीं करेगी। मैं आपको यकीन दिलाता हूँ कि हम इस पर सख्ती से कारबंद हैं और आइंदा भी रहेंगे। फौज पे तनकीद अवाम और सियासी पार्टियों का हक है, लेकिन अल्फाज के चुनाव और इस्तेमाल में एहतियात बरतनी चाहिए। एक जाली और झूठा बयानिया बनाकर मुल्क में हैजान की कैफियत पैदा की गई और अभी इसी झूठे बयानी से राह फरार इख्तियार की जा रही है। सीनियर मिलिट्री लीडरशिप को गैर मुनासिब अल्कबाज से पुकारा गया। मैं आपको वाज़ेह कर देना चाहता हूँ कि फौज की क़यादत कुछ भी कर सकती है, लेकिन कभी भी मुल्क के मफाद के खिलाफ नहीं जा सकती। क्या आप ये समझते हैं कि मुल्क में बैरूनी साजिश हो और आर्म फोर्सेज हाथ पे हाथ धरी बैठी रहेंगी? ये नामुमकिन है, बल्कि ये एक गुनाह कबीरा है। मैं अपनी और फौज के खिलाफ इस नामुनासिब और जारहाना रवैये को दरगुजर करके आगे बढ़ना चाहता हूँ, क्योंकि पाकिस्तान हम सबसे अफजल है। अफराद और पार्टियां तो आती जाती रहती हैं, लेकिन पाकिस्तान इंशाअल्लाह हमेशा कायम रहना है। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त सियासत में फौज जी मुदाखलत गैर आईनी आहे। फौज फ़ैसिलो करे छॾियो आहे त हाणे सियासी मामलनि में मुदाखलत न कंदी। GHQ रावलपिंडी में योम शहदा तक़रीब खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त जाली ऐं कूड़े बयानीअ ज़रिए फौज ख़िलाफ़ प्रोपेगंडा कई वई। सीनियर मिलिट्री लीडरशिप खे मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वियो। तनक़ीद जो जवाब ॾियण लाइ मौक़ा ऐं वसीला हुआ, पर असां चुप रहियासीं। सभिनी खे इहो सोचणु घुर्जे त बर्दाश्त जी हिकु हद हूंदी आहे। परॾेही साज़िश हुजे ऐं फौज ख़ामोश रहे, इहो थी नथो सघे। फौज ते तनक़ीद सियासी पार्टीज़ ऐं अवाम जो हक़ आहे, पर लफ़्ज़नि जी चूंड ऐं इस्तेमाल में एहतियात करणु घुर्जे। फौज ने तो अपना कथासिल शुरू कर दिया है। मुझे उम्मीद है कि हमारी सियासी पार्टियां भी अपने रवैये पर नजरसानी करेंगी। मैं वसूल से कह सकता हूं कि पाकिस्तान आज संगीन माशी मुश्किलात का शिकार है और कोई भी एक पार्टी पाकिस्तान को इस माशी बुरान से निकाल नहीं सकती। वक्त आ गया है कि तमाम स्टेक होल्डर अपनी जाती अना को एक तरफ रखते हुए माजी की गलतियों से सीखें और आगे बढ़े और पाकिस्तान को इस बुरान से निकालें। 2018 के इलेक्शनों में बाद पार्टियों ने RTS के बैठे को बहाना बनाकर जीती हुई पार्टी को सिलेक्टेड का लक़ब दिया और 2022 में एतमाद का वोट खोने के बाद एक पार्टी ने दूसरी पार्टी को इम्पोर्टेड का लक़ब दिया। हमें इस रवैये को रद्द करना होगा। हार जीत सियासत का हिस्सा है और हर पार्टी को अपनी फतह और शिकस्त को कबूल करने का हौसला पैदा करना होगा, ताकि अगले इलेक्शन में एक इम्पोर्टेड या सिलेक्टेड गवर्नमेंट के बजाय इलेक्टेड गवर्नमेंट आए। फौज पंहिंजी इस्लाह शुरू करे छॾी। उम्मीद त सियासी पार्टियूं बि पंहिंजनि रवैयनि ते नज़रसानी कंदियूं। 2018 में हिकु पार्टी RTS जो बहानो बणाए ॿी खटियल पार्टी खे सिलेक्टेड जो लक़ब ॾिनो। 2022 में वरी बेतमादी रिथ ज़रिए हुकूमत ख़त्म थी नई आयल हुकूमत खे इम्पोर्टेड जो लक़ब ॾिनो वियो। खटण हाराइण सियासत जो हिसो आहे। हाणे मां न मञा वारी रिवायत ख़त्म करणी पवंदी। जीअं ईंदड़ इलेक्शन में सिलेक्टेड ऐं इम्पोर्टेड बदिरां इलेक्टेड हुकूमत अचे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो योम दिफ़ा ऐं योम शहदा तक़रीब खे ख़िताब। आर्मी चीफ चयो त हिन वक़्तु मुल्क शदीद माली बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। का बि हिकु पार्टी मुल्क खे बहरान मां कढी नथी सघे। मुल्क ख़ातिर सभिनी खे ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करणु घुर्जे, छाकाणि त पाकिस्तान सभ खां मथां आहे। पार्टियूं ऐं माण्हू त अचणा वञणा आहिनि। नओं आर्मी चीफ केरु थींदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इत्तेहादी पार्टी जे सरबराहनि सां मुशावरत मुकमल करे वरिती। वज़ीर आज़म जी सदारत हेठि नून लीग ऐं इत्तेहादी पार्टीज़ जे पार्लियामानी अॻवाननि जो इजलास। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। नए चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ लाइ दिफ़ा वारी वज़ारत पारां उमाणियल 6 लेफ्टिनेंट जनरल्स जे नालनि ते मुशावरत। ख्वाजा आसिफ चयो आहे त अहम मुक़ररी बाबति 1-2 ॾींहनि में गैर यकीनीअ वारी सूरतहाल ख़त्म थी वेंदी। PTI सरबराह इमरान खान चयो आहे त सदर अहम मुक़ररी जी समरी बाबति मूंसां राब्ते में आहे। अहम मुक़ररीअ ते मां ऐं सदर आइन ऐं कानून मूजिबि खेॾंदासीं।
मर्ज़ी जो आर्मी चीफ नथो चाहियां पर मुक़ररी मेरिट ते थियणु घुर्जे। मर्ज़ी जो आर्मी चीफ मुक़रर करे असांखे निशानो बणायो पियो त क़ौम उनखे क़बूल न कंदी। पंहिंजे बयान में इमरान ख़ान चयो आहे त अहम मुक़ररीअ ते वज़ीर आज़म हिकु रूपोश सां मशवरो करे सघे थो त सदर पंहिंजे पार्टी जे लीडर सां बि मुशावरत करे सघे थो। मटियारी ऐं नौशरो फिरोज़ ज़िलनि अंदरि वोटरवे मेगा करप्शन में मुलविस कामोरनि ऐं मुलाज़िमनि जो घेरो तंग। डीसी नौशरो फिरोज़ ताशबीन आलम जांच शुरू थियण खां अॻु ई मुल्क छॾे फरार। FIA ज़रियनि संदसि दुबई भॼण जी तस्दीक करे छॾी। सिंध हुकूमत पारां रूपोश करार ॾिनल ताशबीन आलम खे वफ़ाक़ी हुकूमत मुअतल करे छॾियो। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां नोटिफिकेशन जारी। N6 मोटरवे जी तामीर लाइ ज़मीन जी ख़रीदारी वारे अमल में थियल करप्शन जी जांच लाइ जोड़ियल टीम नौशरो फिरोज़ ऐं मटियारी जे DC ऑफिस पहुती। ख़रीदारीअ लाइ जारी कयल रक़म ऐं रिकॉर्ड जी छंडछाड़ DC ऑफिस जे अमले खां केतिरा ई कलाक पुछा गछा कई वई। इन में को मज़बूत हथी मुलविस थी सघे थो ऐं उहो इंक्वायरी थियणु खपे ऐं आउं पंहिंजो फ़र्ज़ थो सम्झां इंक्वायरी बि करायां ऐं क़ौमी असेंबली में वञे थो ॻाल्हाए। छो जे हाणे रुगो मटियारी जी ॻाल्हि न रही आहे, हाणे ॿियनि ज़िलनि जूं ख़बरूं मीडिया जे तरफ़ां अचनि पियूं। नौशरो फिरोज़ जी आई आहे, वरी अॼु ख़बर पई आहे त सखर जी आई आहे, घोटकीअ जी आई आहे, त आख़िर असांजे सिंध जो पैसो केॾांहुं पियो वञे। असांजी सॼी मटियारी तबाह थी वई आहे। मींहं में सैदाबाद तेलको सॼो ॿुॾी वियो आहे, तोडेरो लाल सॼो पाणी में भरियो पियो। हाणे जॾहिं पैसा आया न रस्तनि लाइ त उते हुअण लॻणु खपनि। असांजा रस्ता ठहणु खपनि, असांजा ॻोठ ठहणु खपनि। सो आउं हिनखे छॾींदुसि कोन ऐं आउं चाहींदुसि पैसा वापसि थियनि, असांजा रस्ता थियनि, आवाम जी अमानत। मटियारी खां साम्हूं आयल मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल नौशरो फिरोज़ खां पोइ सखर ऐं घोटकी ताईं पहुची वियो। पीपल्स पार्टी MNA मखदूम जमीलुज़्ज़मान चयो आहे त हिन स्कैंडल पुठियां को मज़बूत हथी थी सघे थो। जांच थियणु घुर्जे त सिंध जो पैसो आख़िर केॾांहुं पियो वञे। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मखदूम जमीलुज़्ज़मान चयो त हीउ मामिलो हाणे मटियारी ताईं महदूद नाहे रहियो। नौशरो फिरोज़ में बि साॻी ॻाल्हि साम्हूं आई। हाणे त सखर ऐं घोटकी बाबति बि साॻियूं ख़बरूं ॿुधण में पयूं अचनि। मटियारी मेगा करप्शन केस जी जांच मुकमल। ज़मीन जे 410 मालिकनि मां रुगो 90 मालिकनि खे चेक मिलण ऐं बाक़ी रक़म करप्शन जे बढ़ चढ़ण जो इंकशाफ। नेशनल हाईवे अथॉरिटी हेडक्वार्टर जे GM रसूल बख्श मल्हा चयो आहे त 90 चेक ज़मीन जे मालिकनि खे मिलिया, बाक़ी रक़म हड़प कई वई। जांच लाइ नेब ऐं FIA खे ख़त लिखंदासीं। लाहौर हाईकोर्ट तोशाखाना रेफरेंस में PTI चेयरमैन इमरान ख़ान जी नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फुल बेंच जोड़े छॾी। लाहौर हाईकोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में जोड़ियल बेंच में जस्टिस अज़ीज़ शेख ऐं जस्टिस साजिद महमूद शामिल। लाहौर जे शहरी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन अदालत नाहे जेका कंहिं खे नाअहल करार ॾिए। अदालत तोशाखाना रेफरेंस में इमरान ख़ान जी नाअहलीअ जो फ़ैसिलो कल अदम करार ॾी।
पाकिस्तान जी अदालती निज़ाम में बेहतरी वॾो चैलेंज आहे। निज़ाम में बेहतरीअ लाइ खयल क़दमनि जा नतीजा थोड़े वक़्त बाद नज़र ईंदा। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा रेकॉर्डिड केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त परॾेही सीड़पकारनि खे बि पाकिस्तान जे इंसाफ़ वारे निज़ाम ते एतमाद करणु घुर्जे। सिंध हुकूमत पारां कमंद जो अघु 302 रुपया फ़ी मण मुक़रर करण जो फ़ैसिलो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में कमंद जो 302 रुपया फ़ी मण अघु मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो आहे। नोटिफिकेशन कुझु देर में जारी थी वेंदो। अघु पंजाब खां वधीक आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शुगर मिलूं हली रहियूं आहिनि। आबादगारनि ऐं हारियुनि खे कणक जो ॿिज ॾियण लाइ फ़ी एकड़ ते 5000 रुपया ॾियण जो तरीक़ो जारी कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो रावलपिंडी में रिथियल PTI जे धरणे लाइ इमरान ख़ान जे हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लैंडिंग जी इजाज़त ॾियण बाबति दरख़्वास्त ते इंतिज़ामिया खे हुकुम ॾियण खां इनकार। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त हीउ इंतिज़ामिया जो कमु आहे। अदालत हुकुम नथी ॾेई सघे। इंतिज़ामिया कानून मूजिबि फ़ैसिलो कंदी। JUI जो हाजी गुलाम अली KP जे नए गवर्नर तौर हल्फ खणी वरितो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म जे मशवरे ते असम्बली जी मंज़ूरी ॾिनी। सदर जी मंज़ूरी खां पोइ हाजी गुलाम अली खे पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस उहिदे जो हल्फ खणायो। हल्फ बर्दारी में सूबाई वज़ीरनि, जजिस ऐं वकीलनि जी शिरकत। कराची में KTN न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर्स ऐं सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम खे अगवा करण जी कोशिश। शारे फैसल ते नर्सरी वेझो गाॾी में सवार अणॼातल शख़्स मुनव्वर आलम खे खंभण जी कोशिश कई। फॉर्चूनर गाॾी में सवार जवाबदार नर्सरी वटि कार खे टक्कर हणी मुनव्वर आलम खे रोकियो। टक्कर बाद अणॼातल शख़्स सीनियर सहाफ़ी ज़बरदस्ती गाॾी में लाहे खंभण जी कोशिश कई। मुनव्वर आलम जी मज़ाहमत ऐं माण्हू गॾु थियण बाद अणॼातल जवाबदार धमकियूं ॾींदे फरार। मुनव्वर आलम मौक़े ते ई जवाबदार जी वीडियो रिकॉर्ड करे वरिती। कानूनी कार्रवाईअ लाइ SSP ओभर खे दरख़्वास्त ॾिनी वई। सहाफ़ी बिरादरी पारां मुनव्वर आलम ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते शाहज़ेब क़त्ल केस जो जवाबदार शाहरुख जतोई 11 सालनि बाद आज़ाद। सुप्रीम कोर्ट शाहरुख जतोई खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। अदालत मक़तूल जे वारसनि सां ठाह थियण ऐं दयत जी रक़म अदा करण जी बुनियाद ते उमिरि क़ैद जी सज़ा आयल शाहरुख जतोई खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध में जजिस जी मुक़ररियूं ऐं बदिलियूं। सिंध हाई कोर्ट 15 सिविल जजिस ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। हातिम सखी राजपर कराची खां सखर, मोहम्मद काबिल सखर खां लाड़काणो ऐं आदिल अज़ीज़ लाड़काणे खां कराची ओभर बदिली। मोहम्मद नवीद बेग सिजावल खां कराची ॾखण, अली ख्वाजा घोटकी खां सिजावल ऐं अब्दुल लतीफ़ दाहाणी सखर खां घोटकी बदिली। रुबीना भुट्टो खे गंबट खां कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट सखर, नौकर अब्बास खे कराची ओभर खां कंदकोट ऐं नियाज़ हुसैन कराची खां लाड़काणो बदिली कयो वियो।
कराची के इलाके में कोरंगी में असिस्टेंट कमिश्नर लांडी जी सिक्योरिटी गार्ड की फायरिंग में 2 मुबैना फोरू मारिजी विया। पुलिस जो चवण है त वाक़ियो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड के ऑफिस वेझो पेश आयो। सिक्योरिटी गार्ड की फायरिंग में 2 फोरू मारिजी विया ऐं 1 ज़ख़्मी थी पियो। मलीर इंतजामिया बोर्ड मुतासरन लाइ कायम थियल टेंट सिटी खाली कराइण लाइ कमिश्नर के ख़त लिखी छॾियो। टेंट सिटी में तरसल 50,000 खां वधीक बोर्ड मुतासरन के घरनि ॾांहुं वापसीअ लाइ इंतजाम करण जी दरख़्वास्त। इंतजामिया चयो आहे त टेंट सिटी 1 महीने लाइ कायम कयो वियो हो। वधीक इंतजाम नथा करे सघूं, मुतासरन के वापसि मोकिलियो वञे। सिंध के बोर्ड मुतासर इलाइक़नि में पकड़ वबाई बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। भिरिया सिटी वेझो ताली स्कूल के बोर्ड मुतासर कैंप में गोठाणो ईदन कलहोड़ो हयाती विञाए वेठो। जोही वेझो गोठ हीरो खान वासी बख्शल कोसो बि मलेरिया विघे फोत। मुतासरनि जो चवण आहे त सिहत खाते मासूम माण्हुनि जूं हयातियूं बचाइण लाइ के बि उपाउ नाहिनि वरिता। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसनि के नतीजे में 3 ॼणा फोत 12 ज़ख़्मी थी पिया। कराची के इलाइक़े मंगोपीर में नौजवान क्रेन मां किरी फोत। सुञाणप 25 वरियनि जे शाहज़ेब तौर कई वई। कंडियारो वेझो क़ौमी शाहरा ते ट्रॉलर की टक्कर में 26 वरियनि जो बकार अली हयाती विञाए वेठो। कानपुर वेझो इंडस हाईवे ते 2 मोटरसाइकिल्स में टक्कर सबब गोठाणो नूरुद्दीन बिरोही फोत। कुंभ ऐं पनो आकिल भरिसां क़ौमी शाहरा ते 2 धार रोड हादसनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध में 4 दिसंबर ते रिथियल एकता ईद जूं तैयारियूं तेज़ थी वयूं। KTN काविश जे सॾ ते कराची खां कशपोर ऐं किंजर खां कारूं जरदाई एकता ईद जा प्रोग्राम। मलीर बार जे वकीलनि पारां बि एकता ॾिण जे हवाले सां तकरीब। सकाफ़ती लिबास पहिरियल वकीलनि जो क़ौमी गीतनि ते झुमरियूं। तलहार मीरपुर बटोरो में बि एकता जूं तकरीबूं। जैस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी बि KTN काविश ग्रुप जे सॾ ते एकता ॾिहाड़ो बोर्ड मुतासरनि सां गॾु मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। ऐं फीफा वर्ल्ड कप में हिकु ॿियो वॾो अपसेट। जापान की टीम 4 भेरा आलमी चैंपियन रहंदड़ जर्मनी की टीम के शिकस्त ॾेई छॾी। जापान बुड़ीअ जी भेट में 2 गोलनि सां जर्मनी के शिकस्त ॾिनी। सऊदी अरब की टीम पारां अर्जेंटीना के शिकस्त ॾियण बाद अरब मुल्कनि में जशन। सऊदी नायब वली अहद वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान भी टीम की कामयाबी ते जशन मल्हायो, सजदो भी अदा कयो। सऊदी अरब की टीम की कामयाबी की खुशी में सऊदी में आम मोकल भी कई वई।